नानकत ना बसंत है, नानकत ना बसंत है। जिन घर वसया कंत, जिन घर वसया कंत, नानकत ना बसंत है, नानकत ना बसंत है। जिनके कंत दिशापुरी, जिनके कंत दिशापुरी से अहनिस फिर है जलंत से, अहनिस फिर है जलंत। नानकत ना बसंत है, नानकत ना बसंत है। जिन घर वसया कंत, जिन घर वसया कंत, नानकत ना, नानकत ना, नानकत ना बसंत है। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साध संगत, नानकत ना बसंत है। ता सभिनी जो स्वागत आ हिन शिव कथा में, जेका रामचरित मानस मां असां ॿुधी रहिया आहियूं। कल ॿुधोसीं कि भगवान शिव कामदेव खे जलाए भस्म करे छॾियो। पोइ वरी रतीअ खे वरदान बि ॾिनो कि तुंहिंजो घोट वरी जनम वठंदो। असां एतिरी कथा ॿुधीसीं। अॻिते वर्णन अचे थो, देवन समाचार सब पाए, ब्रह्मादिक बैकुंठ सिधाए। देवताउनि खे समाचार मिलियो सॼो। कामदेव खे मोकिले करे पाण पंहिंजे पंहिंजे घर सुरक्षित वेठा हुआ। पोइ उन्हनि खे समाचार मिलियो। कहिड़ो समाचार मिलियो कि शिव समाधीअ मां जागियो। इन्हनि जे लाइ प्रमुख ख़बर इहा हुई। कामदेव जली वियो, इहा सेकंड ख़बर हुई उन्हनि जे लाइ। त देवन समाचार सभु पाए, पोइ विया ब्रह्मा ॾे। ब्रह्मा वटि वञी करे चयनि कि साईं, तव्हां चयो हुअ शिव खे समाधीअ मां जागायो, कामदेव खे मोकिलियो, एतिरो कमु असां कयो आहे। हाणे हलो शिव खे शादीअ लाइ मनायोसि। ब्रह्मा चई हा हलो हलो। ब्रह्मा देवताउनि खे वठी वञण लॻो त देवताऊं चवनि था कैलाश पर्वत एॾां कान्हे, त केॾां था हलो? ब्रह्मा चई पहिरीं विष्णुअ ॾे हलणो आहे, उनखे बि वठी हलंदासीं। विष्णुअ खे गॾु खयनि ऐं सभु आया। सब सुर विष्णु बिरंची समेता, गए जहां शिव कृपा निकेता। उते कैलाश पर्वत ते सब देवता ब्रह्मा ऐं विष्णु पहुता। भगवान शिव वेठो आहे पंहिंजे आसन ते।
सब उस्तति था कन। पृथक पृथक तीन कीन प्रशंसा। प्रशंसा अखर लिखियो आहे तुलसीदास। प्रशंसा तारीफ़। सभिनी देवताउनि अलग अलग तरीक़े सां शिव जी प्रशंसा कई। प्रशंसा ऐं उस्ततीअ में फ़र्क़ु आहे। हिते इन्हनि प्रशंसा कई आहे कि तव्हां महादेव आहियो, तव्हां दयालु आहियो, कृपालु आहियो। प्रशंसा। तारीफ़, जंहिंखे तारीफ़ चइबो आहे सामान्य भाषा में। तारीफ़ ॿुधण त पसंदि आहे हर कंहिंखे, ॿुधण पसंदि आहे, पर तारीफ़ करण वारा ॾाढा घटि हूंदा आहिनि। सच्ची तारीफ़। पर ॿुधण वारे खे त मतिलबु हूंदो आहे कि तारीफ़ थियणु खपे, वो सच्ची या कूड़ी। तारीफ़ ॿुधणु बुरो कान्हे, पर उहा हुजणु खपे सच्ची। ऐं सच्ची तारीफ़ कहिड़ी थींदी आहे जेका दिल सां निकिरे। कोई माण्हू दिल सां तारीफ़ करे त उहा ॿुधी करे असांखे त ख़ुशी थियणी ई खपे, छो त इहा नकली तारीफ़ कान्हे। असां बि अगरि कंहिंजी प्रशंसा कयूं त दिल सां कयूं, न त न कयूं, चुप वेठा हुजूं। छा तव्हांखे पसंदि ईंदो कि कोई तव्हांजी तारीफ़ त करे पर दिल सां न करे? ईंदो पसंदि? न, मूंखे ई कोन ईंदो। कोई चए केॾी सुठी कथा कंदा आहियो, तव्हां रोज़ असांखे ॿुधाईंदा आहियो, ऐं उहो दिल सां न चए त पतो पइजी वेंदो आहे के ॿिए वाया ॿिए जे थ्रू ॿुधी करे ऐं उहो ई अखर मूंखे ॿुधाए रहियो आहे साम्हूं वारो, त पतो पइजी वेंदो आहे। त तारीफ़ कजे दिल सां। तव्हांजे लाइ इहो सूत्र अथव। ॿुधण, तारीफ़ ॿुधण जी न ॻाल्हि थो कयां, तारीफ़ करण जी ॻाल्हि थो कयां। कॾहिं प्रशंसा कयो कंहिंजी त दिल सां, न त मौन। ऐं अगरि हस्तक्षेप करणो आहे, 3 अखर आहिनि। हिकु आहे अखर प्रशंसा करण योग्य, ॿियो आहे हस्तक्षेप। ॿिनि ॼणनि जो विवाद आहे ऐं तव्हांखे शौक़ु आहे विचण में कूदण जो, हस्तक्षेप, त उहो कीअं कंदा? दिल सां? न, हृदय उते न खपे। पर थींदो आहे इहो ई, माण्हू हृदय सां, मेरे मन में बोला, मुंहिंजे मन चई कि मां विच में अचां तव्हांजे, मूंखे मज़ो ईंदो थोरो। न, हस्तक्षेप वरी कजे बुद्धीअ सां, बुद्धिमता, बुद्धिमानीअ सां, समझदारीअ सां। अकुल हुजे त। जीअं हींअर यूक्रेन ऐं रूस जी लड़ाई पई थी हले, त हिकिड़े देश इज़राइल उन्हनि खे ऑफर ॾिनो आहे कि तव्हां चओ त मां विच में अचांव तव्हांजे ऐं हस्तक्षेप कयां, त रूस त मना करे चयईंसि। त वरी कंहिं भारत खे चयो तव्हां ई चओसि असां मध्यस्थता करण लाइ तयार आहियूं, असां हस्तक्षेप कयूं। त भारत जवाब कोन ॾिनो आहे ऐं सही जवाब सही कयो अथनि। हू थी वियो, इज़राइल शर्मिंदो थी वियो न, प्रस्ताव ॾेई करे ठुकराइंसि। त हस्तक्षेप करण लाइ हृदय न खपंदो आहे, उते वरी बुद्धि खपंदी आहे। बुद्धि, बुद्धिमानी, अकुल हुजे त। ऐं अकुल कहिड़ो कि असां कंहिं हिक जो पक्ष न खणो। अगरि विच में घुसणो ई आहे ॿिनि जे विवाद जे विच में, त पोइ निष्पक्ष थियणो ई पवंदो। न त चुप, इते बि उहो ई, न त चुप रहूं, मौन।
ऐं टियों आहे प्रतिक्रिया। किथे तव्हांखे पंहिंजी राय ॾियणी आहे, सलाह ॾियणी आहे या प्रतिक्रिया ॾियणी आहे कंहिं बि घटना जी, त उहा कीअं ॾींदा? दिल सां या दिमाग़ सां या कंहिं ॿिए शइ सां? असांखे पंहिंजी प्रतिक्रिया ॾियणी आहे, राय रखणी आहे। प्रशंसा हृदय सां, हस्तक्षेप बुद्धीअ सां ऐं प्रतिक्रिया विवेक सां। विवेक जो अर्थ ई आहे समता, पक्षपात रहित, सत्य ऐं सत्य जो निर्णय करे, मुंहिंजो तुंहिंजो जो निर्णय करे न, सही तथ्यनि खे ॾिसी करे पंहिंजी राय रखिजे विवेक सां, न त चुप रहिजे। ये टे ॻाल्हियूं ॾाढो ज़रूरी अथव तव्हां मायुनि जे लाइ। तव्हां प्रशंसा कंदा आहियो दिमाग सां, क्या तो सत्संग किया, क्या कितनी अच्छी लग रही है, तो कितनी, क्योंकि दूसरे ऐसा कह रहे थे ना इसलिए मैं भी बोल रही हूं। तो तारीफ प्रशंसा कंदा आहियो दिमाग सां, हस्तक्षेप कंदा आहियो हृदय सां, मेरे मन ने कहा तो मैं कूद पड़ी, ऐं प्रतिक्रिया ॾींदा आहियो अविवेक सां, स्वार्थ सां। स्वार्थ सां त राय रखंदा आहियो कि भाई मूंखे हीअं ठीक थो लॻे। अरे तोखे जेको ठीक थो लॻे ई असां सम्झूं था, तुंहिंजे हिन पुठियां कहिड़ो स्वार्थ आहे? इहो ॾाढो गड़बड़ थी रही आहे। पोइ हुन सां ई क्लेश पैदा थींदा आहिनि। त एतिरो रुगो ठीक कयो, प्रशंसा कयो त हृदय सां, हस्तक्षेप करण जो शौक़ हुजेव त बुद्धीअ सां, ऐं पंहिंजी राय रखणी हुजे प्रतिक्रिया त विवेक सां। हिते देवताउनि प्रशंसा कई शिव जी हृदय सां। पृथक पृथक तिन कीन प्रशंसा, पृथक पृथक तिन भय प्रसन्न चंद्र अवतंसा, भय प्रसन्न पृथक पृथक तिन कीन प्रशंसा, भय प्रसन्न चंद्र अवतंसा, भय प्रसन्न अवतंसा। भय प्रसन्न, प्रसन्न थियो केर? चंद्र अवतंसा। इहो केर आहे? इहो आहे चंद्रशेखर। चंद्र जंहिंजो आभूषण आहे भगवान शिव। पर तुलसीदास लिखे प्रशंसा सां कोई अखर जोड़णो हो शिव लाइ त चंद्र अवतंसा। चंद्र जंहिंजो सींगार आहे, चंद्र जंहिंजो आभूषण आहे, अहिड़ो चंद्रशेखर प्रसन्न थियो। हाणे चंद्रशेखर संबोधित भी कुछ संकेत करे पियो थो कि भगवान शिव चंद्रमा खे धारण कयो आहे। मतलब चंद्र खे दक्ष श्राप ॾिनो हो, उन चंद्रमा खे भगवान शिव धारण कयो। जेको चंद्रमा क्षीण पियो थींदो वञे उन खे धारण कयो भगवान शिव, सहारो ॾिनो। उहो ई दक्ष सतीअ जो पीउ, उन दक्ष चंद्र खे श्राप ॾिनो हो। त हिन में हिकु ध्वनि इहा आहे कि तव्हां उन चंद्र खे स्वीकार कयव त उन ई दक्ष जे द्वारा अपमानित आहे हिकिड़ी ॿी पात्र सती, त उन खे बि स्वीकार कयो। चंद्र खे स्वीकार कयो अथव त उन खे बि स्वीकार कयो। त चंद्र अवतंसा कि उन चंद्र खे, चंद्र जो दुख दूर कयो अथव। असां भी देवता आहियूं, चंद्र देवता आहे त असां भी देवता आहियूं, त असांजो भी दुख दूर कयो। तव्हां कृपालु आहियो, तव्हां करुणा सागर आहियो। ईअं चई भगवान शिव जी स्तुति था कनि।
जब जब शिव शिव के भक्त जनों ने पुकारा जब संकट पड़ने पर, शिव के भक्त जनों ने पुकारा जब संकट पड़ने पर, तब तब ज्योतिर्लिंग में पधारे अजर अमर शिव शंकर, 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 अजर अमर शिव शंकर। दक्षिण चंद्रदेव को क्रोध में शाप दिया था, ब्रह्माज्ञा से चंद्रदेव ने शिव का जाप किया था। चंद्रदेव को श्राप से मुक्ति देने स्वयं शिव जी आए, चंद्र का यश बढ़ाने हेतु सोमेश्वर वो कहलाए। सौराष्ट्र के सोमनाथ की महिमा होती नहीं बखान, इनके स्मरण से मिल जाता मन चाहा वरदान। सोमनाथ जी नए रूप में आज भी मन को भाए, इनके दर्शन करने से ही रोग निकट ना आए। सोमनाथ शिव की जय हो, 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 सोमनाथ शिव की जय हो। तो वो चंद्रमौली चंद्र अवतंसाए भगवान शिव वो प्रसन्न थियो ऐं वो भगवान शिव चयन तो देवताउन के कहो अमर आए कहे हेतु। हाणे ते ॾिसो भगवान शिव उन्हनि जी उस्तति कोन कई जेके गॾु विष्णु ऐं ब्रह्मा आया हुआ, छो त शिव केवल राम खे मञींदो आहे। पर ॿियो वरी कारण इहो बि आहे कि ही टई बराबरि आहिनि, हिकु ई आहिनि, ब्रह्मा विष्णु महेश प्रणवाक्षर में शोभित ये तीनों एका। ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका, ही हिकु ई आहिनि, हिकिड़ो ई मूल तत्व आहे ओम, ओम एक ओंकार। त कॾहिं शिव ऐं ब्रह्मा विष्णु ॾे वेंदा आहिनि, कॾहिं शिव ऐं विष्णु ब्रह्मा ॾे वेंदा आहिनि, कॾहिं ब्रह्मा विष्णु शिव ॾे वेंदा आहिनि ऐं उस्तति कंदा आहिनि। हिते भगवान शिव प्रसन्न थियो ऐं डायरेक्ट देवताउनि खे चए थो कहो अमर आए कहे हेतु, कहिड़े कम सां आया आहियो ॿुधायो। तॾहिं ब्रह्मा हथ जोड़े करे चए थो कहे विधि प्रभु तुम अंतर्जामी। ब्रह्मा चए थो हे सदाशिव तव्हांखे सभु ख़बर आहे, तव्हांखे सभु पतो आहे। जीअं मां बि चवंदो आहियां न तव्हांखे कथा में कि तव्हांखे सभु पतो आहे, इन जो मतिलब तव्हां बि असांजा स्वामी आहियो, तव्हांखे सभु पतो आहे। कथा मतलब सभु ज्ञानी आहिनि अॼुकल्ह, हर माण्हू ज्ञानी आहे, व्हाट्सअप जो नॉलेज हर कंहिंखे आहे, चाहे देश में चाहे विदेश में, स्त्री चाहे पुरुष। सत्संग में का नई ॻाल्हि अहिड़ी कान्हे जेका उन्हनि खे पतो न हुजे माण्हुनि खे। त
त चवणो पवंदो आहे तव्हांखे त सभु पतो आहे, पर तॾहिं बि ॿुधायूं था, तॾहिं बि निवेदन कयूं था, रखूं था तव्हांजे अॻियां। बातें कही कही सी हैं, फिर भी नई नई सी हैं। अहिड़ो कोई आहे जेको चए मूंखे मां अज्ञानी आहियां, मूंखे कुझु ख़बर कान्हे? मुश्किल आहे। इन करे असांखे लॻे थो सिर्फ़ कथा ई अहिड़ी शइ आहे जिते विश्राम मिलंदो, ज्ञान में विश्राम कोन्हे। असां केतिरो बि ज्ञान जमा कंदा वञूं, ॿुधंदा वञूं, रटींदा वञूं, उन में विश्राम कान्हे। हा, उन में हूअ अची वेंदी, असां चई सघंदासीं मुझे सभु पता है, मूंखे इहो बि ख़बर आहे, हू बि ख़बर आहे, निर्गुण बि ख़बर आहे, सगुण बि ख़बर आहे। पर कथा उहा शइ आहे जीअं कोई ॾाॾी पंहिंजे पोटे खे राति जो का कहाणी ॿुधाए करे सुम्हारे विश्राम में आणे, तीअं कथा आहे कि ॿुधल बि सुठी लॻे ऐं असांखे विश्राम में आणे। त भॻवान खे बि ब्रह्मा चए थो तव्हांखे सभु ख़बर आहे, तॾहिं त चयव ॿुधायो कहिड़े कम सां आया आहियो। पर मां तॾहिं बि तव्हांखे चवांव थो कि असां छो आया आहियूं। सकल सुरन के हृदयस शंकर परम उछाव, निच नय नहीं देखा चाहिए, नाथ तुम्हार विवाह, नाथ तुम्हार विवाह। निज नैन देखा चही, नाथ तुम्हार विवाह। सभिनी देवताउनि जी इच्छा आहे, सभिनी जे मन में अभिलाषा आहे, उत्साह आहे मन में कि तव्हांजी शादी था ॾिसण चाहिनि। निज नैन ही देखा चही, यह उत्सव देखिए भर लोचन। असां इहो उत्सव ॾिसूं तव्हांजी शादीअ जो, अखियूं भरे करे, जी भरे करे असां ॾिसूं तव्हांजी शादीअ जो उत्सव। इहा सभिनी जी इच्छा आहे। तव्हां कामदेव खे जलायव, पर वरी उनखे वरदान ॾिनव रतीअ खे, इहा तव्हांजी कृपा आहे। ॾिसो, जेके वॾा हूंदा आहिनि, बुजुर्ग हूंदा आहिनि, उहे हर ॻाल्हि जो ध्यानु रखंदा आहिनि। मिटी माइटी हुजे, शादीअ जी ॻाल्हि हलंदी हुजे, नंढा जेके हूंदा आहिनि से बसि फोटू ॾिसंदा आहिनि, छोकिरो कीअं आहे, छोकिरी कीअं आहे, शहर कीअं आहे, बसि। पर वॾा वरी ॿिए ॻाल्हियूं बि ध्यानु रखंदा आहिनि कि कंहिंजो नुक़सान बि न थियणु खपे। त ब्रह्मा खे यादि आहे कि कामदेव इन में शहीद थी चुको आहे, हिन में। त उनखे यादि करे शिव खे चएसि थो, साईं तव्हां उनखे वरदान ॾिनव रतीअ खे, इहो तव्हां सुठो कयव। सासत कर पुन करे पसाऊ, नाथ प्रभुन कर सहज सुभाऊ। जेके स्वामी थींदा आहिनि, असांजा प्रभु थींदा आहिनि, जेके वॾा आहिनि असांखां, उहे सजा बि ॾींदा आहिनि, पर वरी रक्षा बि कंदा आहिनि। त तव्हां ईअं कयव। तव्हां अगरि क्रोध बि कंदा आहियो त वरी करुणा बि कंदा आहियो। तव्हां महादेव आहियो, भोले भंडारी आहियो। त असांजी इच्छा आहे तव्हां शादी कयो। छोकिरी जेका आहे उहा आहे पार्वती, उन तपस्या कई आहे। पार्वती तप कीन अपारा, करो ता सब अंगीकारा। उनखे स्वीकार कयो, अंगीकार कयो पार्वतीअ खे। तॾहिं भगवान शिव चयो तथास्तु। भगवान शिव चई तथास्तु माना ओके, तथास्तु माना ईअं ई थिए। इहो ॿुधंदे ई ब्रह्मा चई जल्दी सां शहनायुनि वारनि खे सॾु कयो ऐं उत्सव मनायो। तब देवन धुन दुम्भी बजाई,
तब देवन दुंदुभि बजाई, तब देवन दुंदुभि बजाई। बरस सुमन जय जय सुर साई, बरस सुमन जय जय सुर साई। तब देवन दुंदुभि बजाई। देवताउनि भी दुंदुभि माना शहनाई वॼाई ऐं गुलनि जी वर्खा कई, जय जयकार कई। ऋषियुनि खे घुरायो वियो, सतनि ऋषियुनि खे, ऐं ब्रह्मा उन्हनि खे चयो कि तव्हां वञो हिमालय वटि रिश्तो खणी करे। इन्हनि ऋषियुनि वीचारनि जो पहिरीं उपयोग थियो पार्वतीअ जी परीक्षा वठण लाइ। हाणे उन्हनि खे था मोकिलिन, रिश्तो बि तव्हां ई खणी वञो। उहे विया, जीअं ई विया त उन्हनि खे पार्वती मिली वई, टकराइजी वई। त हाणे हिननि खे मजाक सूझी, भई न त छा कनि, कहिड़े मुंहं सां चवनि कि रिश्तो खणी आया आहियूं पार्वतीअ खे। त पार्वती बि चए न, तव्हां त बुराई पिया कयो शिव जी, नारद जी, हाणे रिश्तो बि तव्हां ई खणी आया आहियो, त तव्हांजो विश्वास न कजे न माना। त उन खां पहिरियों ई उहे सत ऋषि पार्वती खे चवनि था, अरे तोखे केॾो असां मना कयोसीं, केॾो समझायोसीं। कहा हमार न सुने हूं तब नारद के उपदेश, अब भा झूठ तुम्हार पन। हाणे तुंहिंजी प्रतिज्ञा टुटी पई। पार्वती चएसि थी कहिड़ी प्रतिज्ञा? सप्तऋषि चवनि था तुंहिंजी इहा प्रतिज्ञा कि तूं शिव सां शादी करे ऐं सुख माणींदीअ। त हाणे त छा थियो आहे, कामदेव जली भस्म थी वियो ऐं उनखे शिव ई जलाए भस्म करे छॾियईं। त हाणे काम रहियो कोन्हे संसार में, त तूं छा सुख माणींदीअ? शादी कबी इन करे आ, त तुंहिंजो सभु चौपट थी वई। हाणे त या वरी परीक्षा, पहिरीं अलॻि परीक्षा वरतनि, हाणे वरी परीक्षा था वठनि। पर पार्वती बि घटि कान्हे। पार्वती बि मुस्कुराए करे जवाब थी ॾे, सुन बोली मुस्काई भवानी। हाणे ॾिसो, वरी मां उहा ॻाल्हि चवां जेका पहिरीं चई हुई कि सतनि ॼणनि चई आहे का ॻाल्हि त कुछ तो हूंदो, कुछ तो होगा। 7 ॼणा हिक ई ॻाल्हि चवनि, डावाडोल थी वेंदा। हलो, तव्हां सत्संग ॿुधी करे थोड़ा मजबूत थी वञो कि 7 ॼणनि जी ॻाल्हि खे हिम्मत करे इग्नोर कयो। पर 7 संत हुजनि, त 7 ऋषि हुजनि, नाले वारा संत हुजनि, पोइ तव्हां ॻाल्हि मेटे सघंदा। पर पार्वती कीअं थी मेटे? अहिड़ो जवाब थी ॾे पार्वती उन्हनि खे जो वरी चुप कराए छॾियईं। न पर मूंखे मां हिन करे बीह रहियमि कि अगर गलत ॻाल्हि, अनुचित ॻाल्हि, असत्य ॻाल्हि कोई संत भी चए ऐं हिकु न 7 संत भी चवनि, त भी रिजेक्ट करे छॾिजो। पर हाणे सवाल इहो आहे तव्हांखे ख़बर कीअं पए कि इहा ॻाल्हि ई ग़लति था चवनि या सही था चवनि? समस्या इहा आहे, तव्हांखे ख़बर ई कीअं पवंदी? अगर गलत संत भी तो गलत चए त भी रिजेक्ट, ऐं 7 भी चवनि भली नाले वारा सप्तऋषि, त भी कोन्हे मञणी। इहो मां तो चवां हिन व्यास गद्दीअ तां, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ॾाढा संत अगर ॿुधंदा हूंदा त हू थी वेंदा नाराज कि भाई संतनि जी ॻाल्हि त मञबी आहे न, 7 भली छो न चवनि? त पोइ कीअं ख़बर पए कि ॻाल्हि सही छा आहे, ग़लति छा आहे?
उन लाइ तव्हांखे पार्वतीअ जहिड़ो ठहिणो पवंदो। पार्वती जे लाइ ठहिण लाइ पार्वतीअ जहिड़ो छा खपे असांखे कि असां संतनि खे बि पकड़े वठूं अगरि ग़लति था चवनि त। टे शयूं जेके पार्वतीअ वटि आहिनि। हिकु त पार्वतीअ वटि तपस्या आहे, कष्ट आहे। जीवन में पहिरीं त तपस्या कयो, पंहिंजूं जिम्मेदारियूं निभायो, पंहिंजा कर्तव्य निभायो, धर्म ते जेके शिक्षाऊं आहिनि। ॿियो, पार्वतीअ वटि नारद जहिड़ो गुरु आहे। जीवन में गुरु रखो नारद जहिड़ो। कहिड़ो नारद जहिड़ो मतिलबु? जंहिंजी ॻाल्हि रद्द न थिए, ना रद्द। जंहिंजी ॻाल्हि जेका बि हू चए उन जी पिछलियूं ॻाल्हियूं कढो कि हिन संत या गुरुअ पहिरीं छा कयो आहे, हिन जूं ॻाल्हियूं पाए करे कंहिंखे छा हासिल थियो आहे। अहिड़ो गुरु जीवन में हुजे। ऐं ॿी ॻाल्हि, गुरु अहिड़ो हुजे जेको नारद वांगुरु इशारे में ई शिक्षा ॾेई वञे। थोरो ई शिक्षा ॾे, वधीक भाषणबाजी न करे, थोरी सी संकेत में शिक्षा ॾे ऐं हलियो वञे। तप करण जे लाइ जेको प्रेरित करे, भगवान जे शिव खे पाइण लाइ जेको प्रेरित करे, अहिड़ो गुरु हुजे। पोइ सत ऋषियुनि जी जरूरत कान्हे। ऐं टी शइ आहे पार्वतीअ वटि। हिकु तपस्या, ॿियो गुरु सुठो, टी शइ ॾाढी जरूरी आहे, निष्कामता। पार्वती चए थी कि तव्हां था चओ शिव काम खे जलाए छॾियईं, या त मूंखे हूअं ई ख़बर आहे कि शिव त काम खां मथे आहे, हू काम खे हूअं ई भस्म करे चुको आहे। शिव निष्कामी आहे, शिव ते काम जो हूअं ई असर कान्हे। मां शिव खे पति रूप में पाइण लाइ हेॾी कठिन तपस्या कई त हू सुख पाइण लाइ थोरी पई कयां, काम वारो। त हर को चवंदो पोइ छो पई करी, तोखे सुख बि न मिले काम जो, प्रेम जो। त इहा ई त ख़ासियत आहे कि तव्हां तपस्या बि कयो ऐं गुरु बि कयो ऐं कामना कुछ न। इनखे चइबो आहे निष्कामता। ये टे ॻाल्हियूं जॾहिं जीवन में अची वेंदव न, जॾहिं कुछ खपे ई कोन असांखे, त असां कंहिंजे चक्कर में ईंदासीं ई छो। पोइ भली सत छो न हुजनि संत, सत संत वेठा आहिनि। असां ॾिसो, सच्चा संत त मजाक लाइ करे सघनि था, भ्रमित। पर कूड़ा संत त पंहिंजे स्वार्थ लाइ बि करे सघनि था, उल्टी सलाह। त मान लो सत ऋषि तव्हांखे कुछ भ्रमित था कनि, त तव्हां भ्रमित तॾहिं थींदा न जॾहिं तव्हांखे का कामना हुजे। अगरि कामना ई न आहे, उल्टो पाण तपस्या आहे तव्हांजे जीवन में, हिकु अनुशासन आहे, हिकु सत्यता आहे, प्रमाणिकता आहे, हिकु सिस्टम आहे, त तव्हांखे हू न करे सघंदा भ्रमित। ऐं कोई गुरु बि अहिड़ो आहे इशारे में शिक्षा ॾियण वारो। इशारे में शिक्षा ॾियण वारा गुरु कहिड़ा आहिनि? गुरु ग्रंथ, रामचरितमानस, ये इशारे सां शिक्षा ॾींदा आहिनि। ही डायरेक्ट न ॻाल्हाईंदा आहिनि, यादि रखिजो। मता चो वचन निकलवाने गई थी, गुरु ग्रंथ साहब ने बोला है तेरी माँ ठीक हो जाएगी। ये भ्रम आहिनि। लिखा है, ॾाढा सम्झंदा आहिनि, लिखियल आहे हिन में गुरु ग्रंथ में, तेरी माँ माया देवी अभी मरेगी नहीं। माण्हू ईअं सम्झंदा आहिनि कि सभु लिखियल आहे। न, हीअ भाषा आहे इशारे वारी, भाखिया भाव अपार। अहिड़ो गुरु कयो जेको इशारे में असांखे शिक्षा ॾे। पोइ हलणो त असांखे ई आहे, तपस्या त असांखे ई करणी आहे, ऐं कामना कुछ बि न।
जॾहिं कामना कुछ न हूंदी न त 7 बत छा 14 भी ऋषि हुजनि असांखे ग़लति सलाह ॾींदा त असां पकड़े वठंदासीं। गड़बड़ तॾहिं थी थिए जॾहिं कामना में फासी था वञूं, इच्छाउनि में, कि मुंहिंजी हीअ कामना आहे, हीअ इच्छा आहे, पोइ त ऋषि छा तव्हांखे निर्मल बाबा जहिड़ा ई फासाए वेंदा। एक परदेसी मेरा दिल ले गया, मीठी मीठी मिठी मिठो मिठो ॻाल्हाए करे खणी विया। कामना, मिठो ॻाल्हाइण माना लालच ॾेई करे, कामना ॾेई करे, फलाणो आयोजन, फलाणो ढिमको कार्यक्रम। त मां इहो ई निवेदन कंदुमि, कामना खां बचो। कामना अगर आहे का इच्छा त हीअं न फासो कि कोई तव्हांखे सुखमनी पियो तो सलाह ॾे, कोई अमृत वेले जी सलाह तो ॾे, त डायरेक्ट भगवान खे चओ न, उन खे चओसि न, प्रभु मुंहिंजो ही मनोरथ आहे, खपई त पूरो कर, कल्याण हुजे त कर। बाक़ी कामना रखी करे संसार में रहंदा त तव्हांखे अलाए घणा वेठा अथव मार्केटिंग करण वारा, शिकार ठाहिण वारा। पंछी अकेला जान ये जाल फैलाया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है। शायद तुमने मुख से कभी, शायद तुमने मुख से कभी राम न गाया है, इसीलिए ईश्वर ने तुम्हें सत्संग में बुलाया है। शायद तुमने मुख से कभी, शायद तुमने मुख से कभी राम न गाया है, इसीलिए ईश्वर ने तुम्हें सत्संग में बुलाया है। देर से आते हो, दूसरा आने पर भी ध्यान न देते हो। एक तो तुम बड़ी देर से आते हो, कैसी बात कही मैंने, सच कही है या झूठ कही मैंने। सब संतों ने ईश्वर का लिया सहारा है, इसीलिए संतों ने तुम्हें सत्संग में बुलाया है। शायद तुमने मुख से कभी राम न गाया है, इसीलिए यहाँ चाय पे बुलाया है।
ऐसी धुन गाओ मीरा और नाम सी सच्ची प्रीत लगाओ एक बार प्रेम से ऐसी धुन गाओ मीरा नाम से सच्ची प्रीत लगाओ। ओ कहो कहो क्या ऐसी प्रीत लगाओगे नामदेव मीरा सा हर गुण गाओगे। सब संतों ने सच काया डेरा लगाया है इसीलिए संतों ने तुम्हें सत्संग में बुलाया है। शायद तुमने मुख से कभी राम गाया है इसीलिए ईश्वर ने तुम्हें सत्संग में बुलाया है। पंछी अकेला देख मुझे ये जाल बिछाया है त न जाल में न फासो उन लाइ शर्त हिक ई आ कि कामनाऊं छॾे ॾियो कि कोई जाल फैलाए सघे। पोइ तव्हां पहचाने वेंदा कि ही शिकारी आ। अगर कामना न होंदी ऐं कोई माण्हू अची करे तव्हांखे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाए कि हमारे सत्संग में ये भी होता है वो भी होता है, तव्हांखे कामना ही ना है त तव्हां चवंदोसि कुछ भी होता होगा मुझे बहुत काम है घर के। छो त तव्हांखे कामना कान्हे त फासण जी गुंजाइश बि कान्हे। हिते पार्वतीअ खे न को का कामना आहे ऐं न को हीअ आलसी आ, हिन तपस्या कई आ ऐं नारद जहिड़ो गुरु हिन वटि आहे त पार्वती चयसि थी उन्हनि खे कि तव्हां ॾाढा अविवेकी आहियो संत, पर तव्हांखे एतिरी ख़बर कान्हे कि शिव त शुरूअ खां ई निष्कामी आ, काम खे हाणे थोड़ी जलायई हुन। ऐं तव्हां था चओ शिव जलायई, शिव कुछ कोन कयई। शिव पंहिंजी समाधीअ में वेठो हो, उनखे छेड़खानी काम कई। हाणे नंढड़ो गोलो बर्फ जो, ॾाढी वॾी भट्टी हुजे बाहि जी, उन में वञे त बचंदो छा? बर्फ जे गोले खे इहो अभिमान हुजे कि मां थधो आहियां, शीतल आहियां, बाहि में वेंदमि त बाहि विसामी वेंदी, त इहो उनजो भ्रम आहे। नंढी बाहि अगरि हुजे माचिस जी तीलीअ जी त शायदि ही विसाए वेंदो हिकु ॻड़ो बर्फ जो, पर अगरि भट्टी हुजे त हे नष्ट थी वेंदो। त कामदेव आहे उन शीतल बर्फ जे गड़े वांगुर ऐं शिव आहे भट्टीअ वांगुर, त वियो छो काम? त इन करे मूंखे न ॿुधायो। तॾहिं उहे ऋषि हथ जोड़े चवंसि था तूं धन्य आहीं भाई, तोखे असां जीते न सघंदासीं। पोइ वरी विया हिमालय राज वटि, उते ॾिननि प्रस्ताव भाई असां ही रिश्तो खणी आया आहियूं भगवान शिव जो तव्हांजी धीउ पार्वतीअ जे लाइ। हू हूअं ई तैयार हुआ त उन्हनि पंहिंजे ब्राह्मणनि खे घुरायो ऐं चयूं भाई लगन मुहूर्त सभु ॾिसी करे असांखे ॾियो। उन्हनि तारीख़ कढी ॾिनी शादीअ जी ऐं उहा पत्रिका हिननि 7 ऋषिनि खे ॾिननि। 7 ऋषिनि वञी ब्रह्मा खे ॾिनी ऐं सभई देवताऊं वेठा आहिनि। ब्रह्मा उते पढ़ी करे उहा पत्रिका ॿुधाई कि भाई असांजे भगवान शिव जी शादी आहे 1 तारीख़ 1 मार्च, असां सभिनि खे हलणो आहे। त वञी करे तयारियूं कयो, उत्सव मनायो। सभई देवी देवताऊं ॾाढा प्रसन्न थिया, लाॾा ॻाइण शुरू थी विया। अचो लाॾो हिकिड़ो ॻायूं। लाॾा ॻाया मां, लाॾा ॻाया मां, लाॾा ॻाया मां, लाॾा ॻाया मां,
लाड गाया लाड गाया बधंदे मुकुट मोतिन संदो चढ़ंदे तूत भोड़ियते नानाणा ऐ मामाणा सदक वेंदा जोड़ियते नोट सवन जा घोरियामा लाडा गाया मिट माइट सब घर में घोराए गीत खुशी जा गाया लाडा गाया लाडा गाया लाडा गाया लाडा गाया खुशन जी खाने आ साईं को ओ मुझे खुशन जी खाने आ ओ मुझी जिंद मुझी जाने आ ओ मुझी जिंद मुझी जाने आ ओ मुझो मान मुझो शान आ ओ मुझो मान मुझो शान आ साईं प्यारो जियारो मुझे खुशन जी खाने भरे प्याला पियारे को भर प्याला प्यारे को मुझी जान जियारे को मुझी जान जियारे को सब कार्य संवारे को सब कार्य संवारे को मुझो हृदय बिठारे को मुझो हृदय बिठारे को साईं प्यारो जिया जियारो साईं प्यारो जिया जियारो मुझे खुशन जी खाने साईं प्यारो मुझे खुशन जी खाने साईं प्यारो साईं मिलो कुर्बारो मुझे जिया जुआ जियारो साईं मिलो कहे मखिय विसारिया जिंद जान कहता कहे मखिय विसारिया जिंद जान मोहे जो जीवन सवारे मोहे जो जीवन सवारे बनो मुझो सहारो साईं मिलो कुर्बारो
लाॾा ॻाईंदा ॻाईंदा उहो ॾींहुं बि आयो जंहिं ॾींहुं शिव जी हाणे बारात निकिरणी आहे। सभई देवी देवताऊं ॾाढो तैयार पिया थियनि, ख़ासि कर देवियूं। जॾहिं माण्हू शादीअ में तैयार थींदा आहिनि त ओरिजिनल खां कुझु वधीक ई सुठा ॾिसण में ईंदा आहिनि, नेचुरल खां कुझु वधीक ई। पर एॾां भॻवान शिव जंहिंजी शादी आहे न, उहो हूअं त सुठो आहे, पर शादीअ ॾींहुं अञा ख़राब नज़र अचण लॻो। पहिरीं ॻाल्हि त वेठो रहियो बेपरवाह लापरवाह, सभु संशय छीना। ईअं ई जॾहिं बारात निकिरणी आहे, भॻवान शिव वेठो आहे। तॾहिं गण आया, नंदी आयो, चए थो साईं अॼु तव्हांजी शादी आहे। शिव चई हा केॾी महिल हलणो आहे, हलो मां तैयार आहियां। हुननि चयो ईअं कीअं, घोट तव्हां घोट त ठहो। त शिव चई ठाहियो मूंखे घोट। त नंदीअ चई हलो मुकुट खणी अचूं, पाउडर खणी अचूं, फेशियल जो सामान खणी अचूं सॼो। शिव चई ये फालतू झंझट न खणी अचो, असांखे मज़ो करणो आहे। सॼी दुनिया आर्टिफिशियल थी वेंदी आहे शादीअ ते, नकली थी वेंदी आहे। असां हुनजो उल्टो कंदासीं। असां अञा ॾेखारींदासीं कि जेका शादी जेका तव्हांजे लाइ ॾाढी वॾी शइ आहे, असां उनखे ख़राब करे बि करे सघूं था, ख़राब मेकअप करे बि करे सघूं था। माना सहज। भई जीअं मां घर में रहंदो आहियां, शिव थो चए अगरि मां उहो ई हलां त कहिड़ी दिक़त आहे, शादी करणी आहे न। त हीअं कयो, मुंहिंजी जटाउनि जो मुकुट ठाहियो ऐं भभूतीअ जो पाउडर लॻायो ऐं कार बार न, मां न बैल ते ई हलंदमि, तलवार न, त्रिशूल खणंदमि, जणियो नांग जो पाईंदुमि ऐं सूट कोट न, मिर्गछाला ई पाईंदमि मां। त हुननि हाणे ईअं कयो, लॻे सवारन सकल सुरबाहन, शिव है शंभुगन करही सिंगारा, जटा मुकुट अहि मोर संवारा। मुकुट में अॻे बिलबिड़ी हूंदी हुई, ॾिठी हुव तव्हांजी शादीअ में हुई घोट खे? हा, त तव्हां उहे दुर्लभ माण्हू आहियो जिनजे घोट जे मुकुट में बिलबिड़ी हुई। उहे हाणे ॿारनि वीचारनि कोन ॾिठी आहे उहा। त असां ॾिसंदा हुआसीं घोट खे, सेल उते ई मथे हूंदा हुआ। त शिव चई चंद्रमा जी बिलबिड़ी ॿारियो मुंहिंजे मस्तक ते, चंद्रमा रोशनी ॾींदो हलंदो, उहो कॾहिं विसामंदो बि कोन। त जटा मुकुट अहि मोर संवारा, कुंडल कंकन पहरे ब्याला। कंगण पाइबो आहे न घोट खे, त नांग जो हिकिड़ो कंगण पाए छॾियईं। तन बभूत पटके हर्षाला, ससी ललाट सुंदर सिर गंगा, नयन तीन उपबीत भुजंगा, गरल कंठ और नर सिर माला, नर मुंडन जी माला, असिव वेश शिव धाम कृपाला। वेश त ॾाढो अमंगल, पर तॾहिं बि भगवान शिव कल्याणकारी आहे। कर त्रिशूल और डमरू बिराजा, चले बसे चढ़ बाजे बाजा। माण्हू चांदीअ खे सोन जो पाणी चढ़ाईंदा आहिनि, पर शिव सोन खे चांदीअ जो पाणी चढ़ाए छॾियो। देवताउनि चांदीअ खे सोन जो पाणी चढ़ायो, शिव ऑलरेडी सोन आहे पर हुन चांदीअ जो पाणी चढ़ायो। इहा बि हिकु ॾाढी वॾी शिक्षा आहे कि कंहिंखे ॾेखारणो कान्हे, इम्प्रेस कान्हे करणो। पोइ जेॾी महिल देवताऊं अची पहुता न तैयार थी करे, त शिव खे ॾिसी वाइड़ा थी विया कि ही छा कयो अथई, हूअं वरी बि ढंग जो लॻंदो आहे, हूअं वरी बि ठीकु लॻंदो आहे, अॼु कुझु ज्यादा ई करे छॾियो अथई। त शिव चई हलां या न हलां, ॿुधायो ईअं ई मंज़ूर अथव या न? त विष्णु ऐं ब्रह्मा पंहिंजी पंहिंजी ज़ालुनि खे चयो चुप कयो, कुझु न चओसि, वरी हिते ई वेही रहंदव। 87,000 साल लॻंदा आहिनि हिनखे वरी उथण में। त
त छॾियोसि जीअं खपेसि हले। हाणे बारात हली पर हिननि खे मज़ो ई न अचे देवियुनि खे कि असां हेॾो तयार थी आयासीं ऐं बारात वरी कहिड़ी लॻी पई आहे, शिव कीअं लॻो पियो आहे। त विष्णु अची हीअं कयो, पंहिंजो पंहिंजो समाज ठाहे करे हलो। भई तव्हां देवताउनि खे लॻे थो कि असांजे करे शिव जी इज़त वधे थी ऐं शिव जे करे असांजी इज़त घटिजे थी। ईअं थींदो आहे न ॾाढनि खे कि मां हेॾी सुठी तयार थियल ऐं हिकिड़े घटि तयार थियल वारनि सां मां बीहां त मुंहिंजी त इज़त घटि थींदी, हुनजी न वधी वञे। त विष्णु चई तव्हांखे ईअं लॻे थो त हाणे अलॻि अलॻि हलो। ऋषि मुनि हिकु लाइन हिकु पहिरीं ऋषि मुनि हलनि, पोइ देवी देवताऊं हलनि ऐं शिव खे चइनिसि तव्हां आराम सां पंहिंजे समाज सां गॾु अचो, माना छुटी जिंद। शिव भगवान मुस्कुराए कि हीअ असांजो मजाक था उॾाइनि। त भगवान शिव बि चयईं नंदीअ खे, नंदी असांजो समाज कहिड़ो आहे? नंदीअ चई आहे न साईं, असांजो बि समाज भूत प्रेत ब्याल। शिव चई सॾु कर उन्हनि सभिनीनि खे, ऐं उहो तयार थियण जी त ज़रूरत ई कान्हे उन्हनि खे। बसि मैसेज मिलंदो, भॼंदा ईंदा, के उॾामंदा ईंदा, के रस्ते ते मिलंदा। त हर प्रकार जा भूत प्रेत, को मुखहीन विपुल मुख काहू, बिन पद कर को बहु पद बाहू। कंहिंखे मुख कान्हे, कंहिंखे वरी वधीक मुख आहिनि, कंहिंखे वरी 3 अखियूं आहिनि, को अजीब आवाज पियो कढे, कोई बौनो, कोई लंबो। तरह तरह जा देश विदेश मां भूत अची विया, यूक्रेन मां बि आया। हाणे उहा बारात हली। भोले जे बारात में सभई गॾिजी हलो, भोले जे बारात में सभई गॾिजी हलो। भोले भंडारी कंदो तव्हांजो सदाई भलो, भोले भंडारी कंदो। ओ भोले जे बारात में सभई गॾिजी हलो। हलियो भभूत रमाए, झूठ जटाऊं ठाहे। हलियो भभूत रमाए, झूठ जटाऊं ठाहे। चमके चंद्रमा सिर ते, नाग गले में पाए। चमके चंद्रमा सिर ते, सांप गले में पाए। त्रिशूल हथ में खयईं, डमरू वॻो पेठलो। तू हेनाच हे तव हैरान यार, हे यूक्रेन मां आयो आहे, हे यूक्रेन वारो भूत। जिन भूत ऐं जादूगरड़ियूं, बारात निकती सारी। जिन भूत ऐं जादूगरड़ियूं, बैल ते शिव जी सवारी। सूरत भयंकर न्यारी, तांडव जो नृत्य ॾिसी। तांडव जो नृत्य ॾिसी, सब जो वधियो हौसलो। तांडव जो नृत्य ॾिसी, सब जो वधियो हौसलो। भोले जे बारात में सभई गॾिजी हलो। ब्रह्मा ऐं विष्णु आयो, मोती कयाऊं सायो। ब्रह्मा ऐं विष्णु
जटाऊं ठाहे, हलियो भभूति रमाए, झूठ जटाऊं। चमके चंद्रमा सिर ते, सांप गले में पाए, त्रिशूल हथ में खयई, सब जो वधियो हौसलो। त्रिशूल हथ में खयई, सब जो ऐं रूस तव रूस। छो त जॾहिं हिन जो पीउ हिन खे मारींदो आहे, हीअ रुसी वेंदो आहे, त हीअ रूस। त्रिशूल हथ में खयई, सब जो वधियो हौसलो, भोले जे बारात में। सजानी हलजो हलजो, गदजी यन सजानी हलजो। अज शिव शंकर जी शादिया, पियलो कटनी में आबादिया। अज शिव शंकर जी शादिया, पियलो कटनी में आबादिया। मता रह जीवने कोई राज में, लिखी न सके इन काज में। हलजो 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 हलजो, गदजी यन सजानी हलजो। सब देवी देवता त्यार थिया, घणा घोड़न ते हसवार थिया। कई हाथिन ते त अंबारियूं वॾे, सजवाहन पंहिंजा स्वार थिया। गण शंकर जा होशियार थिया, जिन भूत प्रेत निर्वार थिया। हलजो 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 हलजो, गदजी यन सजानी हलजो हलजो। गदजी यन सजानी हलजो। तहे दर्शन कयो भगवान शिव जो, बैल ते वेठल आ। हे भगवान शिव तव्हांखे दर्शन ॾेई रहियो आहे। लॻे थो तपस्या हिन कई हुई, पार्वतीअ खां वधीक हिन तपस्या कई हुई, पर काई ॻाल्हि कान्हे। असांखे दर्शन करणो आहे शिव जो, ऐं भूतन प्रेतन जो बि दर्शन कयव न, त हाणे तव्हांखे कॾहिं बि कंहिं भूत प्रेत जो असर कोन थींदो। बोल शंकर भगवान की जय। तेरे सुंदर तरीक़े सां बारात हले पई, ऐं रस्ते ते तरह तरह जा कौतुक कंदी पई वञे। इते कथा खे विराम था ॾियूं। बोल शंकर भगवान की जय।